અમારે ત્યાં ઘણા કટ્યા તને 300 અચ્છા 300 કટ્યા કેટલી મલાઈ આની આવી 800 કટ્યા અને પોડિયા તો અમારે ઘણા કટ્યા 800 રૂપિયા 800 અચ્છા अस्सलाम वालेकुम नाज़रीन हमारे सिराए 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था असद अली सुमरो जी दौलतपुर शहर में किफ़ालत हसास प्रोग्राम जे आयल 9000 रुपयनि जी किस्त मां गैर कानूनी 500 खां 800 रुपया कटौती जारी। दौलतपुर शहर में ओमनी ग्रुप एजेंटन पारां आयल किफ़ालत हसास प्रोग्राम जी किस्त 9000 रुपयनि मां गैर कानूनी एजेंटन पारां कटौती 500 रुपये खां 800 रुपया गैर कानूनी कटौती करण वारे अमल ख़िलाफ़ गरीब ऐं मुस्तहक़ औरतुनि दाहींदे चयो त असां गरीब मुस्तहक़ औरतुनि लाइ आयल हीअ किस्त 9000 रुपया है जैमां 500 खां 800 रुपया एजेंट गैर कानूनी तौर कटौती करे रहा आहिनि जॾहिं त दौलतपुर शहर ऐं उन जे आस पास जे सभी मुस्तहक़ औरतुनि जा पैसा कटे रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त काफ़ी औरतुनि जी फिंगर प्रिंट वठी मोटाए छॾीनि था ऐं दुकानदार औरतुनि खे चवनि था त तव्हांजा फिंगर प्रिंट मैच न पिया थियनि ऐं बाद में उहे पैसा पाण हड़प करे रहिया आहिनि। हिननि जो चवणु हो त एजेंट कखपतीअ मां लखपती बणिजी विया आहिनि। सेंटर ते रखियल एजेंट मुस्तहक़ औरतुनि सां बद इख़लाक़ी करण सां गॾोगॾु चकर कटराए रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध खे अपील कई आहे त नोटिस वठी दौलतपुर में मुक़रर एजेंटनि ख़िलाफ़ फिलपोल कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे ऐं किफ़ालत हसास प्रोग्राम जी आयल किस्त मां कटौतीअ वारो अमल बंदि करायो वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।